अरे वाह वॾे शहर में हला वॾो रश एॾो रश मां चई त मां चो अची वञा 19 रोज़ो आहे अबे छा थियो अबे ॾिसां को चोपल वठी ॾे पहिरियों उगाड़े घुमंदा था वञूं ईद मथूं अची वियो आहे सुभाणे चोपल मिलनि अलाए न मिलनि वालू जो पुट बि वठी वियो ओ खीरे वारो जो थुलो हुयो उहो बि वठी वियो इहो मखणे जो पुट बि वठी वियो मां नज़र कोयमि छा अबा 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 चिरक का कुछ ना ईद में वॾे शहर में वॾो रश हुयो वॾा माण्हू बा चोपला वठनि पिया अलाए छा वठनि पिया कपिड़ा वठनि पिया हाणे कपिड़ा वठी ॾिनी हाणे चोपल त वठी ॾे न मांजो त साह कढियो ई मां अलाए कहिड़ी सोचनि में वेठो हुअमि हाणे उहे शहर में रश न हूंदी बाक़ी छा शहर ख़ाली हूंदो का हड़ताल आहे छा अब मां इहो चयो थो सुभाणे थी सघे थो चोपल न लभे पोइ कीअं कयां ईद में पहिरियों लभंदा तोखे कपिड़ा वठी ॾींदुमि न हा तोखे चोपल ई वठी ॾींदुमि ईद राति हलंदासीं हली तोखे चोपल वठी ॾींदुमि हाणे हलूं काॾे हलूं चोपल वठी ॾे पोइ चवां थो न ईद राति कंदुमि पंहिंजो मुक़ररु तोखे वठी ॾींदुमि चोपल छा ईद वारे ॾींहुं ख़तमु पड़बो छा वठी ॾींदे पाईंदे ईद ते न हली घुम न पहिरियों उघाड़े छा आहे न मां पहिरियों गानो घुमंदो मां हल यका हिकु पहिरियों गानो घुमे मूंखे चोपल वठी ॾियो हल उच अच्छा मूंखे चोपल वठी ॾे लाहे पादर खुपी वञासि न मरे माण्हू चवंदा ईअं पाड़े वारा त हाणे पुट खे कुटे थो चोपल वठी चोपल वठी हल मजा काढे न हल चोपल वठी हल तव्हां केरु मां हल चोपल वठी 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 चोपल वठी चोपल वठी चोपल वठी हल हाँ नोरी वठूं मुझे वो जो के वडेरे पाइंदा न जो वीआईपी चोपल 1200 रुपए जोड़ो आ बाबा 1500 वठी दिया तू रखू लगतो पुराणो आ लगतो आ ये निकुर हल वठी दे हल अरे नहीं कह दे क्या तो बीट तू बीट वठी दे हला हलू ओड़ो पाड़ो तो पुट के कुटे तो हां मां जो आए ए सवार पाजे मामा हाणे तुंहिंजी मूंखे परवाह न आहे पुट मुंहिंजो हाणे तुंहिंजी मूंखे परवाह न आहे अबा कॾहिं पुट चएसो कॾहिं अबा मुंहिंजे अचण में एॾी ख़ुशी मामा हिकिड़ो मिंट ॿुधो पंहिंजे मामे सां वेही मोहबत कयो मां अचां थो न मसलो छा आहे मूंखे ॿुधाए सही छा चकर आहे छा ते तुंहिंजे मथां न ॿुधाईंदो मां तोखे ॿुधायां थो छा मसलो मां बोलियो आयुमि बाज़ार में एॾी रश हुई ज़बरदस्त रश हुई हिते लाइट सभु छोकिरा चोपल वठण आया मां त सुभाणे थी सघे थो मुंहिंजा कच्छ जा चोपल न लभनि त ईद वठूं अची वियो आहे हाणे वठूं हाणे भई हबो चए थो हाणे न वठजारे सुभाणे वठजारे वठी जो तो रे केॾो मोला जो गंज थी काॾे कंदे एॾो पैसो कपिड़ा वठी न थमास न पोइ चोपल 300 400 500 नथो वठी ॾे ॿार खे चवां तो ईद ते वठी ॾींदो मन का त फितराणे में मिले तोबा मां सोचो त कंजूस तूं फितराणो कंहिंखे ॾींदे या तूं कढां फितराणे ते अब असांजो यतीम लाइ छा फितराणो वठदो यतीम लाइ बाक़ी छा आहे पोइ आजड़ा करण पुट खे हिलाल रोज़ी करे न फितराणो वठे थो अल्लाह बुधी वे भाणे जा तू ना मामा तू वठी दे मांखे वे त मां सम्झाए त न मां हलां थो पियो हल तूं हल मां हलां थो ठिकाणे ताईं मामे सां वेही काचारी कर मामो आयो हला तूं वञ बस हाणे वञ बाबा हाणे तूं सिकी लधो मुंहिंजो भाणे जो हा अदी जो अकेलो पुट हा ठीकु आहे बाक़ी हवाल त वठ त मां तोॾे छो आयुमि तूं छा जे लाइ बाबा मां इन जे करे आयुमि हा ईद मथां आहे हा मां तुंहिंजो वॾो मामो हा वॾो मामो आहे न वॾो मामो आहे न हा
मां ईअं चवां थो जेका तुंहिंजी पंहिंजी बकरी आहे बकरी हा उहा मूंखे ॾे त मां विकिणी करे नंढड़नि खे लटा कपिड़ा वठी ईद करायां वरी फसल मुंहिंजो तयारु आहे जीअं कणिक लथी तोखे बकरी वठी ॾींदुमि वाइदो आहे छो बकरी है तो के मम्मा तू बकरी ने चप्पल अची दे लाल उठे चप्पल अची दे हेलो उठे ॻाल्हि त ॿुध न मुंहिंजी ना चप्पल अची अरे दे ॻाल्हि त ना ना मुझे माचे चप्पल अची दे अरे चप्पल अची दे ॻाल्हि त ॿुधो न मुंहिंजी ना तुझे मां इधर हेॾे हिकिड़ो मिंट वेह वेह बाबा मां तोखे चोपल वठी ॾियां न हा हिकिड़ो मिंट वेह हा इते वे हटे अरे हाय हाय रे मामो चप्पल वठी ॾींद मामो चप्पल वठी ॾींद मामो चप्पल वठी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी भाणेजा हा हाणे हूअं बि तो वारी बकरी जेको आहे सो ओ जेको आहे सो तो वटि गाहु बाहु कोन्हे हरू भरू 200 बकरी जो नालो न वठड़े बकरी जो नालो न वठड़े अबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तोखे मिठाई बि खाराईंदुमि तोखे छॿा बि वठी ॾींदुमि वाच बि वठी ॾींदोमांइ हर शइ तोखे वठी ॾींदुमि तूं बकरी मूंखे ॾे मां खपायां पंहिंजे नंढड़नि जा बि कपिड़ा वठां न न न मामो हाणे मां बकरी न ॾींदो माए सिर खपे ॾींदो माए बकरी न ॾींदो मां चप्पल वठी ॾे हलो लो लो त वठी जाए न कई वालो बाकी ओ लानत लहो न कई वालो अरे काॾे भॼी वियो चप्पल वठी दे डरो के तो मोकारे मिंट चुप त कर न काले ये हालत आहे मां वरी सोचियो त हिन लानत खां बकरी वठी पंहिंजे बचनि खे ईद करायां हे बि मोजी खीची में भाणे जान लख जी अथव मामो हाणे डरो धूड़ पई थी मावे मुंह में शुक्र आहे मुंहिंजा मालिक तुंहिंजा लखे एहसान जंहिं हिन मुसीबत खे इहो मोटो खणी वियो भाणे जो ॼाणे त मामो ॼाणे न पाण ई वञी वठी ॾींदुसि असांजी त जान छुटी पई अॼु सफ़ा छितो थियो ख़ुदा जो कसम आहे हेजे हाणे हे जो मूंखे लॻे आहे त मां छा बचा आहे पर मां बि ख़तरे वारा हथियार हाणे घर में न रखंदुमि अॼु खां पोइ इहे सभु कढी वञी विकिणां थो फक्त हिनखे हिन मामे सेखारियो आहे तॾहिं इहो कमु करे थो पियो मूंखे हिनजी ख़बर आहे न त अॻे इहो लांतीर लूसी दड़को ॾींदो हुउमि त ड्रिदो हाणे चोपल बि मूंखे हणो पादर बि मूंखे हणो लोह बि मूंखे थाम बि भॻई कूलर ई भॻई शाम अचे त गरम पाणी पीए न ख़बर पएसि इहा जेकी सिखत आहे इन जी आहे पर मां बि हेॾे ॾिसी ॾाढी ॾियां थो हाणे जेको फिल्म हूंदो न फेरे इन जी ॻीची में वेंदुमि जेकी अड़ी कंदो न हस करे हिनखे घुराईंदुमि चवंदुमि अचु चांहि पी वञे हाल अहिवाल कयूं था जीअं ईंदो चवंदोमांसि हाणे मामे खां वठो हा भली अलाह करे मोटे न ख़ुदा त ईअं हाणे तूं भलाई करे अलाह करे छोरो बि ज़िद तूं न लाहे इन खां चोपल वठे त हिनखे ख़बर पए हा त घणे 20 100 थींदो आहे वरी जीअं ॿीहर अचे ई न इहो